मटियानी भरपासे में गोबिल हर सां गॾु ट्रैक्टर हलाईंदड़ ड्राइवर इलाइक़े जे रोडनि खे उखाइणु शुरू करे छॾियो, जंहिं में ताज़ो 28 करोड़ रुपयनि जी लाॻत सां तामीर थींदड़ जाम शाख़ रोड समेत इलाइक़े जा ॿिया मुख़्तलिफ़ रोड अॼुकल्ह गोबिल हर वारनि ट्रैक्टरनि जे हवाले आहिनि। शाहपुर, दौलतपुर ऐं मटियारी थाणे जी हदनि में हिन रोड ते ट्रैक्टरनि वारा सरकार जी रिट खे चैलेंज करे करोड़ रुपयनि जी मिल्कियत सां हितां जे सियासी समाजी धुरियुनि मेमण मूवमेंट जे शमसुद्दीन मेमण, सिंध सुजाग फोरम जे मर्कज़ी चेयरमैन एडवोकेट मुहिब आज़ाद लग़ारी ॿियनि जो त करोड़ रुपयनि जी अवामी टैक्स मां तामीर थींदड़ रोड इलाइक़े जे ट्रैक्टरनि वारनि टोड़ शुरू करे छॾिया। हिननि ज़िले इंतिज़ामिया मटियारी खां मुतालिक़ त नोटिस वठी ट्रैक्टर वारनि ख़िलाफ़ रोड खे टोड़ण जा केस दाख़िल करे हिकदमि कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में ज़िले एडमिनिस्ट्रेशन मटियारी ख़िलाफ़ भरपूर तहरीक हलाई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।